अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहिनि दोस्तों। अॼु जी हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि त पत्थर दुनिया ड्रामे जा कहिड़ा अदाकार फ़ौत थी चुका आहिनि। तफ़सील ॾियण खां पहिरियां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि, जेकॾहिं तव्हां हिन वीडियो खे लाइक न कयो त वीडियो खे लाइक कयो, ऐं जेकॾहिं तव्हां पहिरियों दफ़ा मुंहिंजे यूट्यूब चैनल ते आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां तव्हांजो को बि ख़र्च न थींदो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे वधीक अहिड़ा वीडियो ॾिसण लाइ मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त दोस्तों, पत्थर दुनिया ड्रामो हिकु मशहूरु ड्रामो हो। पत्थर दुनिया ड्रामे जा काफ़ी अदाकार फ़ौत थी चुका आहिनि, जिन में लाला अब्दुल हुसैन सारियो जंहिं पत्थर दुनिया ड्रामे में रुस्तम ख़ान तौरु किरदारु अदा करे वॾी शोहरत माणी। तव्हां घणे भाङे अदाकार जे किरदार ऐं नाले खां वाक़िफ़ आहियो। या भुट्टो जंहिं पत्थर दुनिया ड्रामे में मूसा ख़ान तौरु किरदारु अदा कयो हो, संदसि तकिया कलाम मूसा ख़ान जो वेर कारीगर ते पेर। मशहूरु अदाकार या भुट्टो बि फ़ौत थी चुको आहे। पत्थर दुनिया ड्रामे जो मशहूरु किरदारु अदा कंदड़ ग़ुलाम हुसैन ॾेपार, जंहिं पत्थर दुनिया ड्रामे में परियल पेरे वाडी ऐं पत्थर दुनिया ड्रामे में खैरान जे मुड़ुसि मुआ खगा तौरु किरदारु पिणु अदा कयो हो। पत्थर दुनिया ड्रामे में पुलिस सूबेदार सिकंदर ख़ान तौरु किरदारु अदा कंदड़ हबीबुर रहमान बुरुड़ बि फ़ौत थी चुको आहे, जंहिं पत्थर दुनिया ड्रामे में तमामु बहितरीनु किरदारु अदा कयो हो। पत्थर दुनिया ड्रामे में अजो तौरु किरदारु अदा कंदड़ सिंधी तमामु मशहूरु अदाकार नज़ीर लिगारी बि शहीद थी चुको आहे। दोस्तों, पत्थर दुनिया ड्रामे जा काफ़ी ॿिया अदाकार फ़ौत थियल आहिनि, जिन जा नाला फ़िलहालु मुंहिंजे ज़हन में न पिया अचनि। तमामु जल्द पत्थर दुनिया ड्रामे जा हर हिकु अदाकार जी ज़िंदगी बाबति स्टोरी तव्हांखे मुंहिंजे यूट्यूब चैनल सिंध जी मालूमात ते मिलंदी। दोस्तों, जेकॾहिं तव्हां हिन वक़्तु असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन खे ज़रूरु ऑन कंदा। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां तव्हांजो को बि ख़र्च न थींदो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे वधीक अहिड़ा वीडियो ॾिसण लाइ मिलंदा। हिन वीडियो बाबति कमेंट ज़रिए पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। मिलंदासीं कंहिं ॿिए नई वीडियो में। हिन वक़्तु ख़ुदा हाफ़िज़।